हाणे तव्हांजे अॻियां हाणे थोरी असां अलॻि नमूने जी नृत्य पेश कंदासीं। मेंगराज तले जा जेके आया आहिनि उन्हनि जी सुपुत्री आहे शोभा आयल संघाणी। उहा हाणे तव्हांखे हिकु सिंधी राग ते नृत्य ॾेखारींदी, तव्हांखे एंटरटेन कंदी। महिरबानी करे उनखे तालियुनि सां उन्हनि जो स्वागत कयो। जेसिताईं शोभा अचे तेसिताईं मां तव्हांखे हिकिड़ी ॿी अनाउंसमेंट ॿुधायां। मिस्टर लक्ष्मण लोधानी जो 2 अप्रैल ते जनम जो ॾींहुं आहे। असां पहिरीं इन्हनि खे वाधायूं ॾेई था छॾियूं। कंहिं 2 अप्रैल ते यादि अचे न अचे इन करे पहिरीं तव्हांखे असां विश करे था छॾियूं। हैप्पी बर्थडे टू यू। सुठी सिहत सां तव्हांजी ज़िंदगी गुज़रे। मां मिस्टर लाल हरदासानी अंकल खे चवंदसि त मिस्टर लक्ष्मण लोधानी खे असांजो नंढो टोकन ॾियनि। असांजे पारां आहे उहो। दादा राम पंजवानी ट्रस्ट जा ॿिया ट्रस्टी आहिनि नारायण लालवानी। उन्हनि जो बि 3 अप्रैल ते आहे जनम जो ॾींहुं। उहे आया कोन्हनि। असांजी बेस्ट विशिस उन्हनि जे लाइ बि आहिनि। शोभा
शुभा झूलण जी महर सां इट वॉज सक्सेस। शोभा त नंढी कोन्हे, ससु बि आहे, शायदि नानी ॾाॾी बि थी वई आहे, आई डोंट नो। त ससु त पक थी आहे, एतिरी मूंखे ख़बर आहे। ऐं स्कूल में बि डांसिंग कंदी आहे, डांसिंग सेखारींदी बि आहे।